नमस्ते, मां हिना टाचलाणी तव्हां सभिनी जो स्वागत थी कयां। अचो त सिंधी ज़ाइके जो मज़ो वठो। छा आहे जी, तव्हांजो स्वागत आहे। थैंक यू। नमस्ते। नमस्ते। अॼु तव्हां असांखे छा सेखारण वारा आहियो? अॼु मां तव्हांखे पनीर कोफ्ता ठाहिण सेखारींदीमांव। अच्छा, पनीर कोफ्ता। त हुन लाइ छा छा खपंदो? उन्हनि जे लाइ बसर कद्दूकस कयल, पटाटा बाफ़ियल, टमाटो कद्दूकस कयल, थूम अदरक जी पेस्ट, काजू जो बुको, पनीर खे कद्दूकस करे रखियो आहे पनीर, तेल ऐं दालचीनी, लौंग ऐं वॾो फोटो, इन टिनिनि खे असां मिक्स करे रखियो आहे। अच्छा, खड़ा मसाला। हा, हैड, ॻाढ़ो मिर्च, लूणु, मलाई ऐं काजू सॼा। हाणे पहिरियों असां कोफ्तनि जे लाइ तयारी कंदासीं। इन जे लाइ पटाटा बाफ़ियल विझंदासीं। उहे पटाटा बाफ़े रखिया आहिनि उहे विझंदासीं। पनीर खे कद्दूकस करे रखियो आहे पनीर विझंदासीं। ऐं हिन में असां पनीर विधोसीं, थूम अदरक जी पेस्ट थोड़ी। अच्छा, ॿी हिन में जेको असां ग्रेवी ठाहींदासीं न, ॿी हुन में विझंदासीं। हिन में थोड़ी विझंदासीं। चौथो चमचो। हा, लूणु स्वाद अनुसार, ॻाढ़ो मिर्च ऐं हिन सभिनी खे मिक्स कंदासीं। ॻाढ़ो मिर्च कट विझंदासीं? हा। अच्छा, त मसाले में बि पवंदो बि? हा, हिन ग्रेवी ठाहींदासीं न त ग्रेवी में पवंदो न वरी। हिन सभिनी खे मिक्स करे कोफ्ता ठाहींदासीं। हाणे मसालो ठही वियो। हाणे हिन जा असां कोफ्ता ठाहींदासीं। अच्छा, त तव्हां न मलाई त न विधी? मलाई ग्रेवी में ठाहींदासीं न। अच्छा, ग्रेवी न विझी? न, ग्रेवी ठाहींदासीं न, उन में मलाई विझंदासीं। अच्छा, ऐं हिननि खे तव्हां कहिड़ो बि आकार ॾेई था सघो, गोल आकार बि ॾेई था सघो, अंडे जहिड़ो आकार बि ॾेई था सघो पिया, जीअं तव्हांखे कोफ्ता तयार करणा हुआ। हे ॾिसो, हिकिड़ा गोल ठाहिया आहिनि, ॿिया हिकिड़ा लंबा बि तव्हांखे ठाहिण सेखारियांव थी। ऐं हिन में असां हीअं हिकिड़ो लंबो बि ठाहिण सेखारियांव थी। ॾिसो, ही ठही आहे न। हाणे हिनखे असां तरींदासीं। वधीक तपियल न हुजे, न त ॻाढ़ा थी वेंदा मथां ऐं अंदरां कचा रहिजी वेंदा। त वधीक तपियल न हुजे। ॾिसो, अहिड़े कलर जा तरिजी आहिनि। हिननि खे कढी छॾंदासीं। कोफ्ता तयार थी विया आहिनि। हाणे हिननि जी असां ग्रेवी तयार कंदासीं। हाणे असां ग्रेवी जी तयारी कंदासीं। कोफ्ता त तरिजी विया आहिनि, त हाणे ग्रेवी जी तयारी कंदासीं। हुन लाइ पहिरियों त मां तेल विधो आहे। बसर विझंदासीं कद्दूकस कयल। इहे घणा बसर कद्दूकस करे रखिया अथव? इहे मां हिकु करे रखियो आहे। अच्छा, हिकु वॾो हुजे, नंढा हुजनि त बस। बसर तरिजे पियो, हिन में असां वॾो फोटो विझंदासीं। दालचीनी, थूम अदरक जी पेस्ट, अधु चमचो। हा, थोड़ो खाली पिंक कलर चाहिए। पोइ हुन में टमाटो कद्दूकस करिणो। देखो कलर चेंज थिए पियो बसर जो। हाणे हिन में असां टमाटो कद्दूकस कयल विझंदासीं। अच्छा,
टमाटा तव्हां घणा कद्दूकस करे रखिया आहिनि? 4 टमाटा करे रखिया आहिनि, छो ग्रेवी असांखे ठाहिणी आहे न, अच्छा। इन जे लाइ। त खटास हुजे थोड़ी हा, ग्रेवी खटास जो हुजे। कलर बि थिए। हा। हिन में बाक़ी मसाला विझंदासीं। अच्छा। लूण स्वाद अनुसार, कारो मिर्च, हैड चौथो चमचो, हिन सभिनी खे टमाटो विझी करे असां जेके रखिया आहिनि हुननि खे सिझाईंदासीं 2 मिंटनि जे लाइ। अच्छा। जे टमाटो कचो न लॻे, टमाटो सिझी वञे पोइ हिन में असां काजू जो बुको ऐं मलाई पोइ विझंदासीं। अच्छा, मतलब 5 मिंट सिझी वञे पोइ काजू जो हा, बुको पोइ विझंदासीं, न त टमाटो कचो लॻंदो न खाइण में, हा। टेस्ट न ईंदी। जेतिरी भाॼी भुंजंदी ओतिरी टेस्ट ईंदी आहे। हा। त हिन करे 2 मिंट हिनखे असां ढक ॾेई रखी छॾंदासीं। अच्छा। पोइ हिन में मलाई ऐं काजू जो बुको पोइ विझंदासीं। अच्छा। तयार थी वई आहे, लॻे त ईअं तो तेल ते बि अची वई आहे, सिझी बि वई आहे। हा। हाणे हिन में बाक़ी असां काजू जो बुको विझंदासीं। अच्छा। ये अंदाज़ सां तव्हां काजू जो बुको विझी था सघो, जंहिं हिसाब सां तव्हांखे खपे ग्रेवी। भई थिक खपे थी जाम, भई घाटी हा। ठाहिणी आहे असांखे त वधीक इहो विझो। तेल ते अचे पियो हींअर ई 2 मिंट खाली रखंदासीं, ये चङी तरह हिनजी ग्रेवी थिक थी वञे। अच्छा। ॾिसूं हाणे तयार थी वई आहे ग्रेवी असांजी। हा, थी वई आहे। तेल ते बि अची वई आहे। चवंदा आहिनि न सिंधी, तेल ते भाॼी अची वई माना चङी तरह सिझी वई, हा। न त चवंदा आहिनि कची ठाही अथव। तेल ते चङी तरह अची वई आहे, तेल बि अची वियो मथां। हाणे हिन में असां कोफ्ता विझंदासीं। अच्छा। कोफ्ता विझी घुमाईंदासीं कि ईअं मथां न रखंदासीं? घुमाईंदासीं न थोरो। अच्छा। घुमाए करे बसि पोइ तयारु, हिनखे वधीक देरि न रखंदासीं। अच्छा। घुमाए करे छो कि ॿई तयार ई आहिनि, खाली हा। घुमाइणो ई आहे हा। बस। ॾिसण में बि ॾाढी सुठी पई लॻे। तयार थी विया अथव तव्हांजा हा। पनीर कोफ्ता। ॾियो खाइण लाइ तव्हांखे ॾियांव, खाई ॾिसो। ॾिसण में त सुठा आहिनि, हाणे खाइण में ॿुधायो कीअं आहिनि। हा, ज़रूरु। तव्हां ठाहिया आहिनि त सुठा ई ठहिया हूंदा। ईअं अचो त स्वाद वठी ॾिसो त पनीर कोफ्ता कीअं ठाहिया आहिनि। जाम स्वादिष्ट, जाम मज़ेदार ठहिया आहिनि, ॾाढा सुठा ठहिया आहिनि, जाम मस्तु ठहिया आहिनि। थैंक यू शायदि।